कंडियारो मेरापुर में गो अफ़गानी गो के सिलसिले में जस्कम के मरकज़ी सर ते शहीद लाला फ़हीम मेमण चौक खां डॉक्टर नियाज़ कालानी पुनहल सारियो शहाब मेमण फ़कीर इमदाद मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में बस स्टॉप ताईं रैली कढी धरणो हयो वियो। अफ़गानी पठाननि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली में दोदल खान नूह पोटो, कासिम अली शेख, सिंध सहाफ़ी संघ के मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो ऐं शहरी सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते डॉक्टर नियाज़ कालानी, सिंध रवादारी तहरीक के सदर पुनहल सारियो, फ़कीर इमदाद मंगी, शहाब मेमण ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अफ़गानी पठाननि हमेशह सिंधियुनि खे जानी माली नुक़सान ॾिनो आहे। हू सिंध अंदरि दहशतगर्दीअ करे सिंध जा केतिरा ई नौजवाननि खे शहीद कयो आहे। अफ़गानी पठान सिंध अंदरि हर क़िस्म जी मंशा जो कारोबार कनि था, जंहिं सबबि सिंधी नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। सिंध में रहंदड़ धारी आबादकारी के फौरी तौर सिंध मां निकाली ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।